बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अदा कहिड़ो हाल आहे मुंहिंजा पिरी प्यारा दोस्त अलाह दुआ त ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। ॾिसंदड़ अखियूं ॿुधंदड़ कन पूरी दुनिया में जिथे मूंखे ॾिठो ऐं ॿुधो थो वञे सभिनि खे मोहम्मद नवाज़ सेवाणी जो सलाम। सभु तारीफ़ूं उन ज़ात लाइ जंहिं हीउ जहान जोड़ियो आहे। हीउ जहान जोड़ण वारी ज़ात अलाह जी आहे। अलाह अर्श जो बि मालिक आहे, फ़र्श जो बि मालिक आहे, जानदारनि जो मालिक आहे, बेजानदार जो मालिक आहे। उहो मालिकुल मुल्क आहे। सॼे जहान जे ख़लकण खां पोइ सॼे जहान खे ख़लकण खां पोइ उन्हनि ते कंट्रोल रखण जो मालिक अलाह ई आहे। त उन अलाह जो थी करे जेको बि इंसानु ज़िंदगी गुज़ारींदो यकीननि ज़िंदगी सुखी गुज़रंदी। ख़ुदा जो कसम आहे अॼु माण्हुनि वटि ज़ाहिरी असबाब में एॾो पैसो आहे जंहिंजो को अंत शुमार न आहे। किन माण्हुनि वटि पैसे जी बेइंतहा आहे। मां हिकिड़ो समाजी माण्हू आहे। उथण वेहण ग़रीबनि सां, फ़क़ीरनि सां, मौलवियुनि सां, हर तबिके सां मुंहिंजो तालुक़ु आहे। यकीन ॼाणो सुख ऐं चैन लाइ माण्हू अॼु परेशान आहिनि, क़ल्बी सुकून लाइ वाझाइनि था त असांखे राहत वारी निंड अचे, सुकून वारो ॾींहुं गुज़रे। ज़हन ते टेंशन आहिनि, बोझ आहिनि, औलाद नाफ़रमान आहे, घर में ॻाल्हि नथी हले, औलाद चवणु नथो करे, घरवारी नाशुक्री थी करे। मुंहिंजा भाउ इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जो जेको निचोड़ अथव न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेदीनी अथव। असां अलाह जा थियूं, मिठड़े मोहम्मद जी तालीमात ते ज़िंदगी गुज़ारियूं, 5 वक़्त निमाज़ पढ़ूं, उहो किताब जेको आसमाननि तां आयो क़ुर जी तिलावत कयूं, पोइ यकीननि सभिनि जूं दिलियूं अलाह जे हथ में, सभिनि जे दिलनि में मोहबत विझण वारो अलाह आहे। पोइ जंहिंजो चवंदा आहिनि रब तंहिंजो सभु। बाबा लूलो फ़क़ीर पपन वारनि जी कचहरी दुनिया में ॾाढी पसंदि कई, ॿुधी वई। बसि हिकिड़ा फ़क़ीर माण्हू ऐं असां बि बसि मिड़ई दुनिया खे चरखो ई हलायूं था। कंहिंखे वणे थो, को कमेंटनि में गारियूं थो ॾिए, को पेनूं थो चए, को छा थो चए। बाबा मां पंहिंजी ॻाल्हि सिधी कंदो आहियां। मां पहिरीं उथी अलाह जो नालो वठी फज्र निमाज़ पढ़ंदो आहियां, पोइ पंहिंजी ॿारहारी कंदो आहियां। अॼु मूं 36 चांहियूं हलायूं, 360 रुपया कमाया। पोइ लूलो पपन असां हिते गॾु वेही हिकिड़ी गैदरिंग करे दुनिया खे ॾेखारियूं था। 4 ॻाल्हियूं करण सां इंसान जी दिलि ऐं दिमाग़ु फ्रेश थो थियो वञे। गॾोगॾु दुनिया जा माण्हू लूले जी चटपटी ॻाल्हियुनि तां खिलनि बि था। सो वॾो नाहक ऐं ज़ुल्म लॻो पियो आहे फ़लस्तीन में। अलाह साईं फ़लस्तीन जी मदद फ़रमाए। रब साईं यहूदियुनि खे निस्बो नाबूद करे, ख़तमु करे। न उन्हनि जूं इस्पतालूं छॾियूं अथनि, न उन्हनि जूं दर्सगाहूं छॾियूं अथनि, न उन्हनि जूं इबादत गाहूं छॾियूं अथनि। टोटल ते बमबारी कई अथनि। वॾा मुस्लमान शहीद थिया, नंढा ॿार, मायूं। तोबा टीवीअ ते त माण्हू ॾिसी नथो सघे। इंसानियत जी तज़लील, न उन्हनि वटि दवा आहे, न उन्हनि वटि पाणी आहे, न उन्हनि वटि खाध खुराक आहे। असांजा कलमे गो मुस्लमान भाइर आहिनि। अॼु त राशिद महमूद अमन माच करे रहियो आहे, उनजी दावत ॾे सभिनी खे। अदा बिल्कुलु सभिनी खे दावत आहे। राशिद साहब जी क़यादत में हलो, अलाह करे सिंध महमून थिए, पाकिस्तान महमून थिए, पाकिस्तान तरक़ी करे, सिंध तरक़ी करे। पोइ बिला ताख़ीर हाणे लूले बादशाह जी कचहरी हलाईंदासीं। अदा हाणे मसइलो इहो आहे जो लूले खे आहे मोबाइल जी ज़रूरत। लूले खे खपे मोबाइल। मोबाइल जे करे उहो ॾाढो डिस्टर्ब आहे। उनखे मोबाइल खपे, उन में उहो पंहिंजा फ़नी गाना ॿुधे थो ऐं सॼो ॾींहुं विंदरियो पियो आहे। मोबाइल हिकिड़े उमरकोट वारे पैसा मोकिलिया 500 2000 मोबाइल वठणी, मां 1500 खपाए ॾी। वरी मोबाइल जी डिमांड आहे। सो महिरबानी करे लूले लाइ TCS करे बि मोबाइल मोकिलियो, कहिड़ी बि भॻल सॻल मोकिलियो त हिन जा सिर्फ़ु गाना हलनि। ॻाल्हाए मोबाइल सिम बिम न, सिर्फ़ु गाना हलनि हिन जा। सो वधीक लूलो पाण ॻाल्हाईंदो, मुखातिब थींदो। लूलो बादशाह आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ो हाल? ख़ैर आहे साईं। राति तव्हांजी कीअं गुज़री? साईं राति तव्हां छा खाधो? बटाला। ॿुधी ॿुधी असां तबाह थी विया आहियूं। सॼी ज़िंदगी बटाला इहे ॿुधा अथऊं। साईं बटाला भला अॼुकल्ह नवां पियो खाई या पुराणा? पुराणा कहिड़ा खाया हो? माना बटालनि खां सवाइ दुनिया में तोखे भाॼी कान वणे? न वणे। गोश्त न, मच्छी न, न, छेले जो गोश्त न, मुर्गी न, बटाला।
हाँ बता राति ॾींहं बटाला माना तुस हाँ पाण ई बटालो लॻो पियो आहे साईं हाणे मूं माण्हुनि खे सुठा कम ॿुधाया न निमाज़ जा क़ुरान जा इहे तोखे मां सेखारींदो आहियां कोन सेखारींदो आहियां शिकार हाणे तूं माण्हुनि खे सुठा कम ॿुधा बिस्मिल्लाह रहमान रहीम अरे बिस्म हा बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह शुरू अल्लाह लालो शुरू अल्लाह जे नाले सां शुरू अल्लाह जेको तमाम जहाननि जो तरजान है मालिक आहे हमारे का है उन जा हुकुम ॿुधो हुकुम है बठो हा ॿुधा ए कुरान है अल्लाह हा अल्लाह अल्लाह हा कुरान है हा निमाज़ नमाज है 5 वक्त पजर फर्ज़ आहे फर्जा हर सूरत में पढ़णी आहे सुहर सुने हल हाणे वरी माइन खे पार त कबी आज बैठो हा मानी बचा अल्लाह लालो वेरी गुड बादी चाल अल्लाह लालो वेरी गुड ताव डॉलर लालो हा आई बॉय डॉलर लालो हा आई खची वंदा अल्लाह लालो शादियुनि में शादी में नचो न मेकअप मेकअप न कयो मेकअप असांखे तबाह कयो आहे तबाह कयो मेकअप असांखे पिनण जहिड़ो करे छॾियो बिना कयो साईं माण्हू चवंदा हाणे लूले खे को धंधो खोले ॾे जल्दी ॻाल्हि कई हल ऐं माण्हू चवंदा त लूले जी हाणे शादी बि करा लूलो वॾो थी वियो आहे ना बा शादी बि कोन कंदे न धंधो बि कोन कंदे न। भला सरकारी नौकिरी वठ न, न, न। भला अॼु कुदू साहब तोखे चयो आहे कराची हल ना बकुटु साहब लाल साईं कुरान ख़ुशि कंदो कलंदर मौला साईं कंदो कुदू साहब कल्ह तो ख़र्च घणी ॾिनी बाबा 200 रुपया। हे केॾे कई खपाए 200 हिकिड़े ॾींहं में तबाह कई अच्छा कुदू साहब चए थो हिनखे नौकिरी वठी ॾियूं पटियालो थिए स्कूल जे दर ते बीहे न ख़ुशि साहब लाल साईं कुरान ख़ुशि कंदो बचड़े वारा कलंदर साबान ख़ुशि कंदो कलंदर कंदो दादा भाइरो आधा बाहिरो 31 अक्टूबर ते रायवंड जो इज्तिमा आहे लाहौर भला चयो लाहौर बड़ा इज्तिमा आहे इतबा है सभु मुस्लमान वञो सब बोलो उते निमाज़ सिखो नमाज कुरान ओ ईअं। अल्लाह लालो ईअं। लाल साईं लालो इन में बरकत आहे अरे बकर हाणे कुदू साहिब वेठो आहे कुदू साहिब ॿुधायो सेवण में मच्छी घणे किलो आहे न न न न मायो बोल न भला अटो 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 50 रुपया ऐं गिह 50 खंड 50 दाल 50 मिर्च 50 लूणु न मायो बोल माओ माओ भला मिठाई ना बा भला इहे किथे था मिलनि लाल बाग में लालबाग में काएं बजे था मिलनि रात 9 बजे राति जो 9 बजे दुकान खुलंदो आहे हां चए पपन हां बाबा ने पपन चए राति 9 बजे अची इहो वठी जई चईसि हां बाबा ने तो टेडी लॻायो हिते त भला के वञू था 150 खां घटि कोन्हे को काकड़ साहब तेल लाथो आहे सस्ताई दी आहे हेठि नंढो खड़े न लूला हेठि नंढो खड़ा हा साईं तुंहिंजो पेट आहे न बन हिन तुंहिंजे पेट में ॿार घणा बोल लेडी जो हा ठीकु आहे दादा लूलो तमामु शनास वारो माण्हू थी वियो आहे ऐं ज़ाहिद लिगारी मूंखे ॾिसंदो आहे इरफान मला मूंखे ॾिसंदो आहे नोमान कुरैशीअ चयो आहे अङारे ॾींहं था पंहिंजी सऊदी जी टिकेट तूं हैदराबाद अची खणी वञ बसि ॿियनि जा दुश्मन परे मां पाण सां गॾु खयों घुमाए अदा करे मूंखे मथे हा चओ नोमान कुरैशी साहब रमान साहब मुंहिंजे लाइ वॻो अड़े बाबा ॾिस न न ॻाल्हि हाल चओ नोमान कुरैशी ॻाल्हि साहब साहब सुभाणे हैदराबाद हैदराबाद मुले जानीअ खे मुले जानी न मोकल न न ॻाल्हि ॿुध न न मोकल चल चल भई हैदराबाद हलूं तोखे मोबाइल वठी ॾियूं न न मोबाइल हैदराबाद में मोबाइल को चाहिए साचू साहब हैदराबाद हा हैदराबाद अचू या चओ नोमान साहब रमान साहब मोबाइल वठी दे ओ ईअं मोबाइल वॻा घणा वगे चल गए वॻा सिर्फ़ु मोबाइल खपई 500 वारी सही आ ना बोले आदा नौमान कुरैशी साहब आदा ॾिसूं दुनिया मूंखे ॾिसे अदा कल्ह आराज़ीअ जो मेलो हो ऐं मक़बूल सोलंकीअ जे पुट शिराज जी शादी उन में शिरकत कईसीं तमामु दुनिया खे हर शइ ॾेखारींदा आहियूं इवेंट ॾेखारींदा आहियूं माण्हू तफ़रीह थियनि सो बसि ज़िंदगी पई गुज़रे बसि भली ज़िंदगी उन माण्हू आहे ज़ाहिद शाह रिज़वी मेहरान अली अब्दुल जलील बलोच साईं अब्दुल जलील
लूले के सलाम अरे साईं अब्दुल जलील चए थो सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम साईं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम साईं ख़ुशि रहो साईं में काल लिखल बला इन में हाँ अरसलान साहब अरसलान साहब अकबर सांगरा अकबर सांगरा फरमान साहब फरमान साहब मुर्तज़ा चांडिया मुर्तज़ा चांडिया मुजम्मल शाह मुजम्मल शाह ये सारे छॾियो अथव विचारे में काल लिखियो बला हाँ असां तव्हां लॻा पिया आहियूं तबा लगा पियो बाबा तोखे चयमि चरिया ॻोल्हे बाबा ॾे तो मिल अच्छा भला पैसा घणा खपनि जो सभिनि खे विराए ॾींदे मिलिया बाबा तो न मिलिया माना घणा खपनि 1000 हज़ार पपर खां पुछ तोड़ चरिया आहिनि पुछीस पवन तो नहीं न सॼो ॾींहुं होटल चरनि खां भरियल आहे सॼो ॾींहुं कहिड़ा सेवा चओ चरिया खपाईंदे पुछीस चया खबर ने चरिया असांखे चरिया न खपाईंदासीं असांजी कम जा आहिनि त वेठा आहिनि असांजी रत वधे वई न खपाईंदासीं पोइ असां मरींदासीं चरिया केरु थो वठे पवन तो रे पपन थो वठे आधा बारो सुबुह जो ॿारनि खे बारन एकुल हा शाम जो कुरान वेरी गुड चल जाओ आधा आधा लूले के माल नथो मिले फकीर दिलबर हुसैनी मोकलिया सऊदी बाबा मेहरान अली लूलो अस्सलाम वालेकुम या अली मदद लूले के सलाम अदा शिजाद जलबानी रते देरेगा हक फकीर साईं सलामत जो बाबा अस्सलाम वालेकुम एजाज लेगारी फकीर रते देरे लूले के सलाम लूले के सलाम अदा शिजाद जलबानी अदा फकीर दिलबर अली हुसैनी लूले के सलाम दिलबर मस्त हुई अदा इन महिल का फोन कान आई आहे लूले तां को वंड न थियो आहे बसि जेको हाल आहे कचहरी हलाईसीं अलाह साईं जूं ॻाल्हियूं थियूं निमाज़ जूं क़ुर जूं ज़िंदगी थोरी आहे थोरी ज़िंदगी लाइ थोरो सोचूं आख़िरत जी ज़िंदगी वॾी आहे जिथे केरु कमु कोन ईंदो ख़ालिद भुट्टो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फुरकान अली समो वन सलामत हुजे ख़ालिद भुट्टो अदा पापा ने नंगर ला अपील कर भला नंगर ला अपील कर ऑनलाइन नंबर हले पियो जेके सखी वेठा आहिनि उन जी लाहौर खां आया हिकिड़ा असद भाई यार असद भाई यारो पंहिंजी दोस्त वठी आयो लाहौर से इधर दो देख और दाल रोटी का लंगर भी चलाया शुक्र आहे असांजी होटल ग़रीबनि लाइ भली आहे ऐं परदेसी जेके अचंदा हिते ईंदा आहिनि उन्हनि खे सहूलियत ॾींदा आहियूं पाणी खपे उथण विहण जी असांखां जेको वस पुॼंदो आहे न ख़िदमत ख़ल्क़ कंदा आहियूं यार दुनिया कंहिं कम जी कोन्हे का धूड़ पाईंदी वक़्तु कुझु गुज़र वक़्तु ज़िंदगी आहे 50-60 साल बि कढी आयासीं न बकाया ज़िंदगी आहे गुज़री बाक़ी काकड़ खे चए त हुकूमत न छॾ जॾहिं तो सस्ताई केरु बसाई न खपे बसि तूं ई हुजे अलाह करे काकड़ हुजे जिंदाबाद अनवर काकड़ जिंदाबाद फौज जिंदाबाद अदा हेरे भी कजई सही या सब मुर्दाबाद हा वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं नना फकीरी या अली मदद चवे तो सब दुनियन के अनवर काकड़ जिंदाबाद सच्चाई कई आहे गरीब माण्हुनि जे लाइ असांजी दुआ आहे तुंहिंजे लाइ अदा तूं हुकूमत कर असां तुंहिंजे पोयां आहियां असां तुंहिंजा गॾु आहियां या अली मदद जिंदाबाद अपील करे जेको सेवण में जे पपन होटल में हा मां पाण हाँ साईं सेवण में अचो हेॾे पपन जे होटल ते काकड़ साहब हेॾे अचो कासीमाला पपन भाई जे होटल ते हिते असां न्याज़ पकाईंदा आहियूं ग़रीबनि खे खाराईंदा आहियूं तव्हां बि अचो हिते जेका बि ईंदा आहिनि असां हिते बीहारियूं था ख़िदमत कयूं था पपन भाई जे होटल ते बिस्मिल्लाह हेॾे पपन भाई खे ॾेखारियो जरा ना पपन काकड़ अलाह साईं वॾियूं दुआऊं अलाह साईं खे वॾी ज़िंदगी ॾे अञा धंधा 140 रुपया तेल लहंदो दान माण्हू आहे ॾिसो न हुन मुंहं में रौनक ई केॾी अलाह साईं रौनक बख़्शेसि सिहत बख़्शेसि पाकिस्तान सां सचाई बख़्शेसि अलाह करे असांजे मुल्क सां सचाई कंदो ऐं सचाई आहे न बादशाह जी इहो ई बादशाह खपे असांखे बसि ॿियो को खपे ई न असांखे ॿिया ईंदा वरी 200 रुपया किलो थी ईंदो 1000 में चींदासीं अलाह करे काकड़ रहे जिंदाबाद काकड़ जिंदाबाद आर्मी फोर्स जिंदाबाद सही अल्लाह साईं मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए पंहिंजे सदाम हुसैन मेहताब मल्ला मंसूर मल्ला जिदे खां ॾिसंदा आहिनि अदा किन माण्हुनि जा मां नाला नथो वठी सघां त उन्हनि खां मज़र ॻाल्हाई अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशि करे सभिनी जे रोज़ीअ में रिस्क में ईमान में बरकतूं लूले गीत पैसा खपनि अब्दुल सत्तार सुमरो रहमतपुर लाड़काणे खां लूले खे चओ त असांजे हक़ में दुआ घुरे दादा मां पहिरें तव्हां ॿुधाए चुको आहियां माना
उलमा कराम खां ॿुधो आहे त वॾी में वॾी दुआ जो जेको दर अथव न पंहिंजो अबो मां पंहिंजे पीउ मां खां दुआ वठो 5 वक़्त निमाज़ पढ़ो जमात आई हिकिड़ी अटकजी उन में हिकिड़ो नेक माण्हू हुजे उन चयो जेको निमाज़ नथो पढ़े अलाह जे दर नथो झुके निमाज़ी माण्हू अगरि जे उन लाइ दुआ था कनि त उन जी लाइ दुआ बसि इहा घुरनि त अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे अॻियां झुकण ई थो थिए त बाबा जेको निमाज़ नथो पढ़े इहा पकी ठकी ॻाल्हि अथव उन सां अलाह नाराज़ बसि असां निमाज़ पढ़ूं क़ुर पढ़ूं दीन वारी ज़िंदगी गुज़ारियूं फ़लस्तीन खे हलो साईं वालेकुम सलाम हा साईं फ़ोन आई आहे बस बस हाँ साईं अस्सलाम वालेकुम हा खैर है साईं साईं दुक होटल है पप्पू जी पप्पू जी होटल है हाँ और साईं मूंखे मोबाइल खपे बटन आहे कोन्हे ट्रच मोबाइल ट्रच बटन आहे साईं बटन वारी हाँ हाँ ठीक आहे खे नालो छा अथई साईं अच्छा साईं नालो अलियत लाल साईं क़ुर ख़ुशि कंदो कलंदर कंदो साईं किथां पिया ॻाल्हायो साईं किथां आया ॻाल्हायो बाक़ाइदा बाक़ाइदा मौलाना मोहम्मद मज़हर मशहूर अल्लाह साईं फ़लस्तीन के फ़तेह हा साईं 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 हुकुम साईं जी 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 साईं जी अदा मोहम्मद नवाज़ बुर्ज़ कयां आदा चए थो कचहरी कयां लूले ला पार्टी पियो अथसि तव्हां कचहरी कंदे माल मोकिल हेलो दा हेलो हेलो हाँ मामा हाँ ठीक है मोकल हाँ लाल साईं क़ुर ख़ुशि कंदी कलंदर कंदो छलीर महाराज हाँ खलील अहमद आला लाल साईं क़ुर उनखे वठा हलो कलंदर कंदो हाँ बाक़ी डॉक्टर खे लाल साईं क़ुर ख़ुशि कंदो कलंदर क़ुर कंदो महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो हाँ मुंहिंजी मदद कयो मां तपा आहियां मां तबाह आहियां ओए ओए फज़ीलत सां ॻाल्हाए हाँ ठीकु आहे छा नंबर मोकिले ॾिजो मोबाइल सर सर कुछ खाना ही पप्पू भाई पराठा तैयार है कोई एक आध अदा अच्छा लालूलो तव्हांखे अलाह पाक ख़ुशि रखे मोहम्मद हुसैन पंवर वॾी महिरबानी अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे सभिनी जी रोज़ीअ में रिस्क में ईमान में अमल में बरकतूं ऐं तरक़ हुजे थकिजी पियासीं काफ़ी कचहरी थी वरी हींअर घर भाॼी वठंदा हुआसीं वरी आराम कंदा हुआसीं पोइ वरी ज़ोर जी निमाज़ वरी शाम जो कमरा बसि ईअं ई ज़िंदगीअ जी गाॾी पई गुज़रे बसि हर वक़्तु हर जी अदा हेलो वालेकुम जी जी ख़ैर लोलो वेठो आहे कल भी किया था वज़ीर मला हाँ वजीर मला कंडो मोहम्मद खान वारो खंडो मोहम्मद खान वज़ीर मला वजीर मला अच्छा हिन था ॻाल्हाए हेलो दा हाँ मामा वालेकुम सलाम वालेकुम सलाम ठीक है
पपन अञा भत वारी मज़ूरी कान मिली आहे अरे ॾह काका कटा- ॾह कटा बचाया आहिनि न? यार वॾी महिनत आहे अगर मां कोन समझा ते तू करे मैं समझा छा थो चए? छा थो चए? साईं साईं हुकुम हुकुम जी हाँ जी जी मोहम्मद नवाज जी 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 मां खुदा समझा इन तो पपड़ा साता चल सही आहे हुकुम हुकुम कयो हुकुम कयो हां जी जी वालेकुम वालेकुम सलाम जी साईं हाज़िर साईं हवा लूले का दुआ राजा अली मल्ला लूले जी परेशान आहे छो माट लूले के पैसो ना आहे हेलो दा अहमद सोलंकी के मामा हाँ मामा बुढ़ा मामा हाँ चाहिए हमारा को ले खर्च दो बड़ा हाँ दा मगर मुबारक हो तो कौन है ये हाँ चाहिए मगर मां ॻाल्हायां अदा अदा अच्छा नालो अवां जो साईं जी वकार अहमद शिकारपुर खां 1000 मोकिले थो 200 मुंहिंजे लाइ 800 लूले लाइ साईं मोकिलिजो महिरबानी कजो न त लूलो मूंखे गारियूं ॾेई तबाह करे छॾींदो अलाह हा साईं वकार अहमद हा न शिकारपुर खां ठीकु आहे अचे न ॻाल्हि त कई चए वकार अहमद साहब वकार साहब है पंहिंजी ज़ुबान ते क़ाइमु रहिजां काम ले जा असांखे माल मोकिलिजो माल मोकले बोल मां मुले जा लगी जा गारियूं न फरीद अली जमाली सर काल उठाओ अदा हाज़िर वालेकुम सर खेरा राजा अली मल्ला जी 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 खेर 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 है खेर जी 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 हलो हलो अदा हुकुम हुकुम अच्छा वाह आखिरी काल आहे लूलो ॻाल्हाईंदो पोइ बसि कंदा मां बि थकिजी पियो आहियां माइट लूलो इलेक्शन में कोन बीठो छा बीहंदो इलेक्शन में वालेकुम सलाम केरी लूलो टके हाँ मामा के खर्च करो मोकलो बड़ा पचो मोकल मोबाइल में पारे उठा हाँ हाँ तू पचो ना खर्च मोकल छे तू हाँ इधर इधर अल्लाह से सभिनी खे ख़ुशि करे नमाज़ सां क़ुरान सां मोहब्बत करे नसीब फरमाए बंडल ऑफ थैंक्स अवेस बुर्दी अली कामरान अली फ़कीर अली जमाली बंडल ऑफ थैंक्स नवाज़ सेवानी ने सोरो सच